to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. DGISPR मेरे लिए मोहतरम है, फ़ौज के इदारे के स्पोक्स पर्सन है और अच्छे इंसान हैं। वो सियासत से मैं उनके वो दूर रखते हैं, लेकिन जब वो इस तरह की बात करेंगे तो अवाम में मजाक उड़ेगा। पिछले कई साल से एक के बाद एक चीज़ अवाम के सामने आई है, तो आप बात वो करें जो दुनिया माने। तो ये आपकी क्रेडिबिलिटी के लिए और इदारे की क्रेडिबिलिटी के लिए अच्छा नहीं है। इससे बेहतर है कि आप खामोशी इख्तियार करें, लेकिन ये गलत बयानी ना करें। जब बात होती है तो वो ऊपर के लेवल पे होती है, हर किसी को इत्मीनान में वहाँ नहीं लिया जाता। जिनको बैकडोर राब्तों की ज़रूरत है ना, वो उनको है जो इस वक्त मुश्किल में है। वीडियो ठाहींदड़, रिलीज़ कंदड़, पैसा वठंदड़ ऐं पैसा ॾींदड़ ही पाण ही आहिनि। PTI वारा कंहिंखे बेवकूफ़ बणाए पिया आहिनि। हाणे जॾहिं पंहिंजा MNAs ऐं MPAs भॼी रहिया आहिनि त हॉर्स ट्रेडिंग यादि अची वई। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ जी वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद। मरियम नवाज़ जो चवणु आहे त PDM चूंड सुधारा चाहे थी, पर ताबेदार ख़ान सां गॾु वेही कानून साज़ी नथी करे सघिजे। असां संदन ॿिटे मयार खे वाइखो करणु घुरूं था, जेके ॾुखियाईनि में आहिनि। राब्तनि जी उन्हनि खे ज़रूरत आहे, असांखे राब्तनि जी ज़रूरत न आहे। हिकु नालाइक़ खे बचाइण जे लाइ इंसाफ़ जे समूरे निज़ाम में धुबण में धिकण अक़लमंदी न आहे। इस्लामाबाद, पंजाब, KPK ऐं बलूचिस्तान में बि सेनेट चूंडुनि लाइ उम्मीदवारनि तरफ़ां नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो सिलसिलो जारी। इस्लामाबाद में PTI जे हफ़ीज़ शेख ऐं फौज़िया अरशद नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऐं PDM जे गॾियल उम्मीदवार फ़रहतुल्ला बाबर पिशावर में नामज़दगी काग़ज़ जमा कराया। बलूचिस्तान में JUI तरफ़ां नामज़द उम्मीदवारनि वे नामज़दगी फॉर्म्स जमा कराए छॾिया। कोयटा में मौलाना गफ़ूर हैदरी, कामरान मुर्तज़ा, खलील बुलेदी, हेमंदास ऐं आसिया नासिर तरफ़ां नामज़दगी काग़ज़ जमा। PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी मुल्तान खां इस्लामाबाद वोट मुंतक़िली वारी दरख़्वास्त मंज़ूर। नवाज़ लीग सेनेट चूंडुनि लाइ इस्लामाबाद में तजवीज़ कयल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी हिमायत करे छॾी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी तरफ़ां यूसुफ रज़ा गिलानी खे मुलाक़ात दौरान आगाही। सेनेट चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ पार्टीज़ तरफ़ां सिंध में नामज़द कयल उम्मीदवारनि तरफ़ां नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि कराची में सूबाई इलेक्शन कमीशन जी ऑफिस आॾो नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। ॼाम, महताब ॾहर, ताज हैदर, सलीम आंडीवाला, शहादत अवान, शेरी रहमान, फारूक H नाइक, डॉक्टर करीम ख्वाजा, पलवशा ख़ान, खैरुनिसा मुग़ल ऐं रुख़साना शाह तरफ़ां नामज़दगी काग़ज़ जमा। सिंध में मुतहदा जी औरत उम्मीदवार ख़ालदा अतीब इद्दत में हुजण सबब वकील ज़रिए नामज़दगी काग़ज़ जमा कराया। मुतहदा उम्मीदवार डॉक्टर ज़फ़र कमाली बि सूबाई इलेक्शन कमीशन जी ऑफिस में नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि जो शेड्यूल तब्दील करे छॾियो। सेनेट चूंडुनि जे उम्मीदवारनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जी तारीख़ में 2 ॾींहं बाद इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त उम्मीदवार 15 फरवरी ताईं नामज़दगी काग़ज़ जमा कराए सघंदा। नामज़दगी फॉर्म जी छंडछाण 17 ऐं 18 फरवरी ते कई वेंदी। उम्मीदवार रिटर्निंग ऑफिसर जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपीलूं 20 फरवरी ताईं दाख़िल कराए सघंदा। ट्रिब्यूनल्स लाइ अपीलूं उकलाइण जी आख़िरी तारीख़ 23 फरवरी मुक़ररु। सेनेट उम्मीदवारनि जी फ़हरिस्त 24 फरवरी ते जारी कई वेंदी। नामज़दगी काग़ज़ वापसि वठण जी तारीख़ 25 फरवरी मुक़ररु। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि लाइ पोलिंग जी तारीख़ तब्दील न कई। पोलिंग जी तारीख़ 3 मार्च बरक़रार। ऑपोज़िशन सेनेट चूंडुनि में पैसे जी कल्चर खे ख़त्म नथी करणु घुरे। माज़ी में हर इलेक्शन ते आङुर खई वई। सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण जे लाइ निज़ाम में तब्दीली आणे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो चवणु आहे त परवेज़ खटक ऐं असद कैसर जो वीडियो स्कैंडल सां वास्तो नाहे। ऑपोज़िशन खेनि फासाइण चाहे थी। हैरान आहियां त मीडिया ज़रिए सॼी दुनिया खे अदालती फ़ैसिले जो पतो पइजी वियो, पर मूंखे फ़ैसिले जी कॉपी बि न मिली। केस में इत्तफ़ाक़ या इख़्तिलाफ़ जो मौक़ो बि फ़राहम न कयो वियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा वज़ीर आज़म MNA फंड्स केस जे फ़ैसिले जी कॉपी तलब करे वरिती।
जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त जस्टिस एजाज़ उल हसन खे लिखत वारे फ़ैसिले जी कॉपी मिली वई पर मूंखे फ़राहम नाहे थी। हैदराबाद जी एहतसाब अदालत मीरपुर ख़ास जे तालीमी बोर्ड में गैर कानूनी भर्तियुनि वारे केस में बोर्ड जे अॻूणे चेयरमैन सेक्रेटरी ऐं डिप्टी सेक्रेटरी खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अॻूणे चेयरमैन शफ़ीक अहमद खे 5 साल क़ैद ऐं 13 करोड़ रुपया ॾंड जी सज़ा। अॻूणे सेक्रेटरी बरकत कुरैशी खे 5 साल टीप ऐं 5 लख ॾंड जो हुकुम। एहतसाब अदालत बोर्ड जे अॻूणे डिप्टी सेक्रेटरी कौसर शाह खे 3 साल क़ैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालती हुकुम बाद पुलिस बरकत कुरैशी ऐं कौसर शाह खे गिरफ़्तार करे वरितो। अॻूणो चेयरमैन शफ़ीक अहमद फरार। वीडियो स्कैंडल जी हर सतह ते जांच थींदी। 2018 जी सेनेट चूंडनि में वोटनि जी ख़रीदारी ऐं विकिरे जी जांच लाइ जोड़ियल विज़ारती कमेटी जो फ़ैसिलो। लीक वीडियो जी फॉरेंसिक रिपोर्ट बाद कमेटी जी सिफ़ारिशुनि ते ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौजदारी जा केस दाख़िल थी सघंदा। घोटकी ज़िले जे ओचिते दौरे ते पहुतल पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिए ॾींहुं बि खानगढ़ में मौजूद। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में रेगिस्तानी इलाइक़े में मोहम्मद बख्श महर जे बंगले ते तरसियो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं PPMN मोहम्मद बख्श महर में 1-on-1 मुलाक़ात भी थी। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात दौरान सेनेट चूंडनि सूदो घोटकी जी सियासत ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात जी एजेंडा में अली गौहर ऐं राजा खान महर जी पीपल्स पार्टी में वापसी वारी एजेंडा भी शामिल हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे खां पोइ घोटकी जी सियासत में ड्रामाई तब्दीली अचण जा इम्कान। पंजाब में जो कश्मीर को आबाद करने की बातें चल रही, कोई ऐसी चीज नहीं है। एक खत आया था फेडरल गवर्नमेंट से और उसमें और कोई हकीकत नहीं है। 6.6 मिलियन टन पंजाब में प्रोक्योर हुई या पैदावार हुई, वो गई कहा, हवा में नहीं उड़ी। हम हमेशा से कहते थे और मैंने कहा है कि ये स्मगल हुई और जिसकी वजह से गंदम का बहरान पैदा हुआ। सिंध में कश्मीरी पनाहगीरनि खे तरसाइण वारनि ॻाल्हियुनि में का बि हक़ीक़त नाहे। वफ़ाक़ तरफ़ां हिकु लेटर सूबनि ॾांहुं माणियो वियो हो, उन खां वधीक कुझु बि नाहे थियो। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त पंजाब जी कणिक हवा में न उॾामी वई हुई, उहा कणिक स्मगल थियण सबबि मुल्क अंदरि कणिक जो बहरान पैदा थियो। हैरत आहे त वफ़ाक़ी काबीना तरफ़ां हिकु सूबे मथां कणिक ज़ख़ीरो करण जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। वफ़ाक़ी वज़ीर वाइड़ाइप जो शिकार थी वीडियोज़ वायरल कंदा आहिनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वरी वज़ीर चयो त आइन मूजिबि सेनेट चूंडूं ॻुझी वोटिंग ज़रिए थींदियूं। सिंध में का बि हॉर्स ट्रेडिंग न पई थिए। जिन माण्हुनि खे शिकस्त नज़र अचे थी उहे सिंध में हॉर्स ट्रेडिंग जूं ॻाल्हियूं कनि था। को बि कानून खां मथां नाहे। 8 फरवरी वारो वाक़ियो बर्दाश्त जोॻो नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ते वकीलनि जे हमले वारे मामले जी जाच लाइ JIT जोड़ण जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जो चवणु आहे त इस्लामाबाद पुलिस जे सीनियर ऑफिसर जी सरबराही में JIT जोड़ी वेंदी ऐं JIT बार्स जे सदरनि सां राब्तो कंदी। बार वारा पाण ई हमले ऐं हंगामे में मुलविस 8 खां 10 माण्हुनि जी निशानदही कंदा। हाई कोर्ट ते हमले में शकी माण्हुनि बाबति बार खां पुछियो वेंदो। बार्स जा नुमाइंदा शुरू खां ई जांच में सहकार कंदा त बेगुनाह वकीलनि खे हिरासा करण जा वाक़िया पेश न थींदा। इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते में चैम्बर्स ड्राइण ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ वकीलनि जो एहतजाज। वकील रैली जी सूरत में जिना एवेन्यू पहुची विया। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त D चौक ते सभु वकील गॾु थी इंतिज़ामिया जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड कराईंदा।
बाबा हौसलो कर इंशाल्लाह इनके ज़ालिमन के सज़ा ॾियारी दासीं इंशाल्लाह बाबा मलीर में फर्स्ट ईयर जी शागिर्दियाणी खे अगवा करण बाद गैंग रेप जो निशानो बढ़ाने वाले केस में 3 जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड मंजूर। मलीर जी अदालत समीउल्ला फवाद ऐं आदिल पंजाबी खे 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो। केस में नामज़द जवाबदार अञा ताईं फरार। मुतासिर शागिर्दियाणी शदीद ज़हनी दबाव जो शिकार। शागिर्दियाणी जे पीउ सलेमान राज पर पुलिस जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर कंदे FIR में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जो मुतालबो करे छॾियो। PPMPA राजा रज़ाक बलोच, साजिद जोखियो, शाहीना शेर अली ऐं अगूड़ो मुमलिकती वज़ीर अब्दुल हकीम बलोच मुतासिर शागिर्दियाणी जे घर पहुची विया। इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बढ़ियल नारी सां हमदर्दी जो इज़हार। मुलविस जवाबदारनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण जो मुतालबो। तंगवाणी भरसां सुंदराणी ऐं जखराणी धुरनि में कारह तकरार जो डॉक्टर इकरार जखराणी जी सरपंची में जिरगो। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान महर सुंदराणी खे 3 महीननि लाइ ॻोठ निकाली ऐं 5 लख रुपया ॾंड जी फतवा। पुलिस जिरगे खां अड़ियाण पड़े। मुड़स पुट ऐं भाइर कारह जी तोहमत बणे क़त्ल करण जूं धमकियूं ॾियनि था। नवाबशाहवासी औरत मुनीरा कलियार मासूम ॿारनि समेत तहफ़ुज़ लाइ खैरपुर जी अदालत पहुची वई। औरत जो चवणु आहे त मुड़स भाइर ऐं पुट तशद्दुद जो निशानो बणाइण बाद खेसि कमरे में बंदि करे छॾियो हो। जान बचाए अदालत पहुती आहियां। नवाबशाह में नए क़ाइम थियल इंटरमीडिएट बोर्ड जी ख़ाली सीटुनि ते भर्तियुनि लाइ उम्मीदवारनि जी एंट्री टेस्ट। बख्तावर कैडेट कॉलेज में टेस्ट दौरान 10 जाली उम्मीदवार सोघा। इख्तियारनि मूजिब उम्मीदवार ॿियनि जी स्लिप्स ते पंहिंजा फोटोज़ लॻाए टेस्ट ॾेई रहिया हुआ। सिंध जी तालीम जा हाल हीणा। स्कूलनि जूं बिल्डिंग्स बि ज़बून हाली जो शिकार थी वयूं। सांगड़ जे इलाइक़े सिंझोरो भरसां प्राइमरी स्कूल में छित जा चापुड़ किरण सबबि उस्तादनि जा मथा फाटी पिया। कुंदरी भरसां ॻोठ अब्दुल्ला किशकोरी में प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ किरण सबबि 3 मासूम शागिर्द ज़ख़्मी। उमेर बाब जे 3 घर भातियुनि जो क़त्ल केस। उमेर बाब चांडियो, सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो दादू जी अदालत में पेश। वकील जी ग़ैर हाज़िरी सबबि ॿुधणी 27 फरवरी ताईं मुलतवी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर बाब चयो त 3 सालनि खां इंसाफ़ लाइ अदालतुनि जा चक्कर काटे रहिया आहियूं। जेकॾहिं सरदार चांडियो ऐं ॿिया क़त्ल में मुलविस नाहिनि त पोइ धमकाइनि छो पिया। PPMPA सरदार चांडियो जो चवणु आहे त असांखे क़त्ल केस में मुलविस ॼाण आहे, साख मुतासिर कई। मोरो सब जेल में कैदियुनि जा ठाठ मोबाइल फ़ोन समेत ॿियूं सहूलतूं मिलण जो इंकशाफ। मंशियात केस में गिरफ़्तार ग़ुलाम अब्बास जेल अंदर टिकटॉक वीडियो ठाहिण बाद वायरल करे छॾी। वीडियो में कैदी पंहिंजी हालत लॉकअप ऐं पाण खे ॾेखारे रहियो आहे। जेल इंतज़ामिया नोटिस न वरितो, शहरनि में ताव पकड़। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खौफ़नाक रोड हादसा। पीउ पुट समेत 5 ॼणा अजल जो शिकार। बदीन भरसां थरकोल बाईपास ते कोच जी टक्कर में मोटरसाइकिल सवार वली मोहम्मद ऐं सनस पुट इरफान पठान फौत थी विया। शेख भिरकियो वेझो उठ गाड़ी ऐं रिक्शा में टक्कर थियण सबबि नौजवान फौत। टनो मोहम्मद ख़ान भरसां तेज़ रफ़्तार कार हादसे जो शिकार 15 वरनि जो ज़ीशान जत अजल जो शिकार थी वियो। सेवण वेझो तेज़ रफ़्तारी सबबि कार कल्टी, वाटड़ू औरत फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। हैदराबाद के कैंट वारे इलाइक़े में पंजाब वासी नौजवान जो लाश 30 वरनि जे आतिफ़ राजपूत तौर सुञाणप थी। उबावड़ो भरसां हथियारबंदनि फायरिंग करे पीरसन वज़ीर माछी के क़त्ल करे छॾियो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन तेज़। जैकबाद में इंतज़ामिया गैर क़ानूनी करार ॾिनल इमारतूं राहे पट करे छॾियूं। प्रेस क्लब की इमारत भी ज़द में अची वई। मटियारी में ॿेले खाते की ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जे लाइ 3 ॾींहं बि ऑपरेशन
सवें एकड़नि ते बीठल फसल तबाह कयो वियो। हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में 15 फरवरी खां 19 फरवरी ताईं लाॻीतो ऑपरेशन जो फ़ैसिलो। चंबड़ में वाहुन ऐं शाखुनि जे कपड़नि ते ऑपरेशन। ठुल में सवें सोनवाह में कपड़नि ते ऑपरेशन। होटल, दुकान ऐं केतिरा ई घर ड्राहे पट कया विया। टाइम न्यूज़ लाड़काणो में गुम थी वियल ॿिनि मासूम भेनरुनि खे वालदैन सां मिलाए छॾियो। शेख सरवर कॉलोनी मां 2 वरहनि जी अंजलि ऐं 8 वरहनि जी पठाणी शेख गुम थी वयूं हुयूं। टाइम न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद ॿई नींगरियूं वालदैन खे मिली वयूं। नींगरनि जी अमड़ ख़ुशीअ में लुड़क लाड़े वेठी। दखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थियल पाक फ़ौज जे लांस नाइक इमरान अली जतोई जी लाड़काणो वेझो ॻोठ सोनो जतोई में फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन। पाक फ़ौज ऐं रेंजर्स अमलदार जनाज़े निमाज़ में शरीक। खैरपुर जिले के सोबोदेरो भरसां पुलिसी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया। ज़ख़्मी औरत खे खट ते सुम्हारे लिंक रोड ते एहतजाज। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त पुलिस बासरनि जी चुर्च ते घरनि ते चढ़ायूं करे तशद्दुद जो निशानो बणाए रही आहे। SHO सोबोदेरो जो चवणु आहे त शेख बिरादरी जे माण्हुनि मंगणे जा धुर्ज ख़िलाफ़ चोरी जो केस दाख़िल करायो हो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई। घोटकी ज़िले में पुलिस जो कॉम्बिंग ऑपरेशन। मुख़्तलिफ़ केसेस में घुरबल जवाबदारनि समेत 157 ॼणा गिरफ़्तार। पुलिस मूजिब घोटकी, मीरपुर माथेलो, खानपुर महर, उबाबड़ो, लहरकी ऐं खमड़ा समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कॉम्बिंग ऑपरेशन कयो वियो। जवाबदारनि वटां हथियार, फुरथियल मोटरसाइकिलूं ऐं रोक रक़म बेहद करण जी दावा।